अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدًا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن يوم الفصل ميقاتهم أجمعين يوم لا يغني مولى عن مولى شيئا ولا هم ينصرون إلا من رحم الله إنه هو العزيز الرحيم إن شجرة الزقوم طعام الأثيم كالمهل يغلي في البطون كغلي الحميم خذوه فاعدلوه إلى سواء الجحيم صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين درود شريف بلند آواز اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد अज़ीज़ान मोहतरम मुझा प्यारा भाइरो मुसलमानो इन गोठ जा इलाके जा कलमे पढ़दड़ मुसलमानो
कुरान साम्हूं रखियल आहे। कुरान शरीफ़ ॿुधण ॿुधाइण लाइ असांजी गॾिजाणी बि थी आहे। अल्लाह से सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ए ॾींहं हमेशह न मिलंदा, अहिड़ियूं रातियूं न मिलंदियूं। ये क़ीमती ॾींहं आहिनि, क़ीमती घड़ी आहे जो अल्लाह से कुरान शरीफ़ लाइ तव्हां असांखे मुंतख़ब फरमायो आहे। माण्हुनि जा वॾा मलाकड़ा थींदा आहिनि, मेला थींदा आहिनि, हज़ारे मुस्लमान हूंदा आहिनि, लेकिन सिर्फ़ गुनाह ई गुनाह मिलंदो आहे, नेकी जो नालो ई न हूंदो आहे। ऐं कुरान शरीफ़ जे मजलिस में सिर्फ़ नेकी, रब जी रज़ा, हुज़ूर साईं जी शफ़ा जा हक़दार बणिजूं था। अल्लाह साईं इन ॾींहं खे जेको अॼोको ॾींहुं असां ते गुज़री रहियो आहे, इन ॾींहं खे बरकत वारो बणाए थो असांजे लाइ। सिर्फ़ तव्हां सां न, ही वण, ही पखी परंदा, ही जेके ॾिसो था शयूं, ही सभु अल्लाह जे ज़िक्र में उन्हनि खे बि इहा शइ वणंदी आहे। जेका मथो रहमत ईंदी आहे क़ुरान जे करे, सिर्फ़ तव्हां सां ते न आहे, पूरे इलाइक़े जे मथां रब जी रहमत वसंदी आहे। ऐं वण टिण बि ख़ुशि थी वेंदा आहिनि, ज़मीन बि ख़ुशी कंदी आहे त अॼु क़ुरान जे करे असां ते अल्लाह साईं केॾी महिरबानी कई आहे जो असां ते रहमत पियो वसे। असां बि ख़ुशि, ज़मीन बि ख़ुशि, वण टिण ख़ुशि। अल्लाह जी हर मख़लूक खे ख़ुशी आहे अल्लाह जे क़ुरान जे करे। पोइ मां तव्हांखे पुछां थो, अहिड़ी गॾिजाणी ॿिए हंधि चओ न मिलंदी। जे रब तव्हां ॻोठ वारनि खे, तर वारनि खे मौक़ो ॾिनो आहे, त पोइ सियाणो उहो आहे जेको फ़ाइदो वठे। जंहिं फ़ाइदो वठी न सघियो उहो सियाणो न आहे। उहो पंहिंजो हे सॼो ॾींहुं बि ॼणो वैरान करे छॾियो। जेका नेकी मिलणी आहे अॼोके ॾींहं में क़ुरान जे करे, उन खां बि महरूम। जेका रब जी रहमत वसे थी हिन इलाइक़े ते जिते वेठा आहियूं, क़ुरान ॿुधूं था, उन रहमत खां बि महरूम। अल्लाह साईं जन ॿारनि खे ॾिसे थो, जेके आया हूं, जेके इन नीयत सां आया हूं, उन्हनि खे सुञाणे थो, ॾिसे थो। छा न ख़ुदा उन्हनि खे माफ़ी ॾींदो हूंदो, छा न ख़ुदा महिरबानी कंदो हूंदो जो सुञाणे वेठो, ॾिसे वेठो त थधनि में कोहीड़े में आया आहिनि। उन एॾी बरकत का बि मुस्लमान पाण खे परे थो करे, जेको क़ुरान शरीफ़ सदके अल्लाह से अता फरमायो आहे। अॼु असांजो अचण वेहण एतिरी नेकी न आहे त चादर में खणी हलूं। एॾी वॾी नेकी आहे जो जन्नत ताईं असांखे कमु अचे। ॿियनि लफ़्ज़नि में सम्झो त रब खे यकीनन असां नाराज़ कयो आहे पंहिंजे करतूतनि जे करे, गुनाहनि जे करे। इंशाअल्लाह रब राज़ी थी। ऐं अल्लाह साईं खे एॾी कावड़ न आहे ॿाननि ते जो सदाईं कावड़ बाक़ी हुजेसि। बानो जॾहिं झुकी ईंदो आहे त पोइ कावड़ ख़तमु करे छॾींदो आहे ऐं बाने सां उते वेठे वेठे पंहिंजे ठहण जो फ़ैसिलो करे छॾींदो आहे। जीअं रब साईं अॼु असांखे मौक़ो अता फरमायो। जेको सोचे उहो हलियो अचे। जंहिंखे इहो सोचणो सम्झणो आहे, दिमाग़ कमु करेसि थो त मतां मां न हुजां, सुभाणे न हुजां, मौत अची वञे, मौत खे अॻु में छो न मां फ़ाइदो वठां ऐं पंहिंजी आख़िरत वारी ज़िंदगी सुहिणी बणायां। मौत खां पोइ त यार क़बर आहे, हाल फ़िलहाल त क़बर आहे, माशर त पोइ आहे, जहन्नम त पोइ आहे, फ़ैसिला त पोइ ते घणा थींदा, पर आॾो फ़ैसिलो अल्लाह पाण बि वठंदो माशर जे मैदान में। ऐं क़बर जेको फ़ैसिलो वठे थी, क़बर जेका ॻाल्हाए थी, उन मुर्दा सां, उन बाने सां जेको अंदरि थो वञे, हाल फ़िलहाल क़बर जे तकलीफ़ुनि मां जान त छॾायूं। उहा जान तॾहिं छॾाईंदासीं जॾहिं घर छॾे क़ुरान ॿुधंदासीं, दुआ में बि शरीक थींदासीं, ॻोड़नि हाणे बराबरि थींदासीं, रब खां माफ़ी वठंदासीं, त इंशाअल्लाह क़बर जहिड़ी प्यार वरी पीउ मां बि न ॾेई सघंदव जेको क़बर मुस्लमान खे प्यार ॾींदी आहे ऐं तसली ॾियारींदा आहे त ॻणती न कर। उहे मलाइक बि तोखे तसली ॾींदा त परेशान न थी। रब सां अहिड़ी निंड ॾियारींदी हुई जो ज़िंदगी में अहिड़ी निंड कंहिं मुस्लमान खे न आई। इहो फ़ाइदो आहे क़ुरान जो। हाणे तव्हां ॿियनि लफ़्ज़नि खे छॾियो, वाइज़ लंबो न आहे, हे साम्हूं क़ुरान खुलियल आहे। अल्लाह से फरमाए थो, सुम्म सुब्बु फौक़ रासी मिन अज़ाबिल हमीम, सुम्म सुब्बु फौक़ रासी मिन अज़ाबिल हमीम। रास फौक़ चइबो आहे मथे, रास ही मथे को मथों, ही मथे जे मथों चइबो न आहे मथों हार जाए, मथों हार जाए। सुम्म सुब्बु फौक़ रासी, सुब्बु चइबो आहे परटण खे जीअं वटो भरई हार। अल्लाह फरमाए थो, अहिड़ा माण्हू बि हूंदा उते क़यामत जे ॾींहुं जॾहिं जहन्नम में वेंदा, उहे जहन्नम त साड़ींदुनि, जहन्नम जे बाहि में त हूंदा, सॼी जान में बाहि त हूंदी,
का जगह खाली न होंदी जाते बा हिन के न सड़े पो बि रब से फरमाया तो मुंहिंजी कावड़ अञा हिन ज़ालिम तो न थी रहे जो हिन दुनिया में मूंखे नाराज़ कयो मूंखे कावड़ाई न मुंहिंजो क़ुरान ॿुधई न दीनदारनि जे सोहबत में रहियो न मुंहिंजो नबी जो चयो वरितई मूंखों में बेपरवाही करे हलियो वेंदो हो मलाइको वॾो थांव गरम पाणी जहन्नम भरे हिन खे बीहारे मथो हारियोसि मां तव्हां खां पुछां थो हे क़ुरान साम्हूं रखियो एॾी वॾी सज़ा ऐं जॾहिं जहन्नम में वरतूं था वञनि पोइ बि रब साईं जी कावड़ न थी वञे फरमाए तो खुदू फगुल्लू सुमल जहीम सलू पंहिंजी जाइ ते उहे ज़ंजीरूं जुदा खुदू फातिलू इला सवाल जहीम खुदू फातिलू इला सवाल जहीम अल्लाह फरमायो हिन खे इज्जत न ॾियो ही जेको बीठो अथव हिन खे इज्जत न ॾियो हे क़ुरान खे पुठी ॾियण वारो हो हे मुंहिंजे नबी जे ॻाल्हि खे न ॿुधंदो हो हे टोकू कंदो दीन इस्लाम ते हिन खे इज्जत न ॾियो ॿधोसि ज़ंजीरनि में जकड़ियोसि पोइ लेटायोसि पोइ ज़ंजीरूं विझी ॻिची में छिकियोसि घीलियोसि पेरनि सां न हले हथनि सां न हले ऐं लतूं बि हणंदा वञोसि लत कंहिं मौलवी कंहिं माण्हू जी बि न मलाइकनि जो लतूं जबल खे हणनि त जबल बि ॾरी वञे लतूं बि हणोसि चीखा कंदो अचे रड़ियूं कंदो अचे ऐं चओसि ज़क 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 ऐं नकंतल अज़ीज़ुल करीम मज़ो अचई थो दुनिया में त वॾी लय कंदो हुई माण्हुनि साम्हूं नखरा कंदो हुई बेदीननि सां गॾु हूंदे हुई दीनदार जो चेहरो तोखे वणंदो ई न हो मुंहिंजो क़ुरान तोखे वणंदो ई न हो पैगंबर जी ॻाल्हि तोखे न वणंदी हुई हाणे ज़ुक ऐं नकंतल अज़ीज़ुल करीम मज़ो अचई थो मलाइको चओसि ॻाल्हायोसि मज़ो अचई थो हाणे हुनखे मज़ो छा ईंदो हिकिड़े क़िस्म जो टोक आहे जो दुनिया में हो दीनदारनि ते तंज़ कंदो टोकू कंदो हो अल्लाह फरमायो बेइज़्ज़तो करे कुटे इएं चवंदा बि हलोसि मारींदा हलोसि वञी विच जहन्नम में सटियोसि इला सवाल जहीम विच में कुंड ते बि न हालांकि कुंड बि त बाहि आहे दरिया जे कुंड ते वञो बि पाणी आहे जे विच में वञो बि पाणी आहे पर हुते पाणी घणो आहे हिते पाणी घटि आहे ही जहन्नम साड़ींदी आहे अल्लाह फरमाए थो हाणे हिनखे कुटियो मारियो ऐं छिकियोसि घीलियोसि यार अल्लाह जो रोई थो क़ुरान साम्हूं आहे उन माण्हू जो छा हाल हूंदो जेके मलाइक ज़ंजीरनि में ॿधी ऐं कुटनि ऐं ज़ंजीर कीअं ॿधंदसि नासन में ॾींदसि हेॾो कढंदसि ईअं न त हेॾो हीअं बि नासन मां वात में ज़ंजीर ॾेई हेॾो छिके हीअं ॿधी ऐं पोइ छिकियोसि अल्लाह फरमाए थो सम सबु फौक़ रासी मिन अज़ाबिल हमीम ज़ुक ज़ाल ऐं वॾो काफ़ ज़ुक दुनिया में नखरा कंदो हुई दीन खे कुझु सम्झंदो ई न हुई क़ुरान खे त ॾिसंदो बि न हुई निभागा बेदीन गुमरान सां तुंहिंजो वास्तो हो दीनदारनि जो चेहरो तोखे न वणंदो हो अल्हम्दुलिल्लाह जेके आया हो चओ असां इन टोले खां ॿाहिरि चओ असां इन टोले खां वो जेके छिकबा असां उन खां ॿाहिरि जेके कुटबा असां उन्हनि खां ॿाहिरि आहियूं जेके ज़ंजीरनि में जकड़बा असां उन्हनि खां ॿाहिरि आहियूं असांजो हिन क़ुरान ते ईमान आहे त क़ुरान सचो आहे पाक मोहम्मद अरबी आख़िरी सचो नबी आहे ख़ुदा वहदहू ला शरीक आहे असांजो ईमान आहे हे उन्हनि जे लाइ आहे जन क़ुरान खे पुठी ॾेई विया नबी जी ॻाल्हि ॿुधूं ई कोन ख़ुदा ॾे तवजो ई न कयूं अल्लाह फरमाए थो ज़ुक इन्नका अंतल अज़ीज़ुल करीम अड़े तुंहिंजी त वॾी लय हूंदी दुनिया में 10 माण्हू तुंहिंजे कढ घुमंदा हुआ बाडी घाट हूंदा हुआ अॻियां पोयां गाॾी हुई अॼु छो पुछड़ो थियो आहे चंडा निभागा ज़ंजीरनि में जकड़ियल हूंदो ऐं मलाइक लतूं बि हणंदसि घीले जहन्नम जे टाप ते मथे बंद ते बीहारे हीअं जो सटींदसि अल्लाह फरमायला सवाल जहीम विच जहन्नम में चले छॾे इन जो हाल छा हूंदो असां वरी इन में ख़ुशि आहियूं त मुस्लमानूं कलमो पढ़ियोसीं पोइ हाणे जीअं वणे कयूं पोइ बि मोचड़ा आहिनि जीअं न वणे मर्ज़ी तुंहिंजी मुंहिंजी न आहे वमा तशाउना इल्ला यशा अल्लाह मर्ज़ी अल्लाह जी असांजी मर्ज़ी न हलंदी असांजी त दिलि चवंदी आहे सुबुह जो बि नमाज़ पढ़ूं थधि घणी आहे नफ़्स ईअं चवंदो न उथ सी आहे थधि आहे
पर अल्लाह फरमाई तो उठ, मुस्तफा तो फरमाई उठ, कुरान फरमाई तो उठ। हाणे टे हस्तियूं हिक पासे ऐं तुंहिंजी चंडराई हिक पासे। अल्लाह तो चवई तो उठ, आज़ान मिली आहे, नमाज पढ़। पाक मोहम्मद जो हुकुम आहे, उठ नमाज पढ़। क़यामत ॾींहुं मां मोहम्मद भाकुर पाईंदोमां, तुंहिंजो चेहरो बि रोशन थींदो, तुंहिंजा हथ पेर चेहरा बि रोशन थींदा। तो उठ। ऐं दिल थी चवई ना, नफ्स शैतान चवई तो ना, ख़ुदा तो चवई उठ, न त सज़ा ॾींदोमां। हाणे टिनी खे न मञी, तूं पंहिंजी आराम कई, निंड त कई, सिज त उभरियो। हाणे मां तव्हां खां पुछां, ख़ुदा बि नाराज़, मुस्तफा नाराज़, क़ुरान नाराज़, बचो छा? अवा कुझु बचो? ॿियो अञा आहे छा हिन टिनि खां सवाइ ॿियो जंहिंजे आसिरे हलूं था? जे शफ़ाअत आहे त पैगंबर जी आख़िरत में पैगंबर जी शफ़ाअत खां सवाइ चाड़ो न आहे। मुझे सोने फरमायो, मां पंहिंजे उम्मतन के पाण हिकिड़ी अहिड़ी शइ मूंखे मिली आहे जो सवाल लख नबी के खुदा न ॾिनो, मां मोहम्मद अरबी खे अता फरमायो। ॿुधायां, यादि त हूंदव, अल्लाह तो फरमाए इन्ना आतैना कल कौसर। समझे? अल्लाह जो कुरान तो फरमाए इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानियका हुवल अबतर। मुंहिंजा महबूबा, पूरी दुनिया में नबी त सभु आया, आदम भी मूंखे प्यारो हो, नूह मूंखे प्यारो हो, पर इहा शइ मां अमानत रखियमि के नबी के ॾस में न, के नबी के ॾिन में न, जिब्रील के भी न, कंहिंखे भी न, सोना तुंहिंजे लाइ रखियमि। पर मुंहिंजा महबूबा, हिन में पाणी एतिरो त घणो आहे जो तुंहिंजी सॼी उम्मत पी बि इहो हौद कौसर न खुटे। सोना तुंहिंजी उम्मत लाइ रखियो त महबूबा, चवे त नमाज़ पढ़ो त प्यालो नसीब थींदव, हौद कौसर जो दीदार नसीब थी वेंदव। चओ त क़ुरान घणो पढ़ो, हौद कौसर नसीब थी वेंदव। अल्लाह फरमाए इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर। सोना कंहिंखे न ॾिनो, तो मोहम्मद लाइ रखियमि। सोना इन जो शुक्रियो अदा कर, नमाज पढ़, मुंहिंजो सजदो कर, शुक्रियो अदा कर, सोना कुर्बानी कर। महबूबा, सवाल लख नबी जो उम्मत के ना, उन्हनि नबियनि के ना, तो मोहम्मद लाइ मां इहो तोहफ़ो रखी छॾियो आहे। ऐं पीअंदासीं इंशाअल्लाह सां। पीउ माउ खे जो काशे मिले त नंढड़ा ॿार हुजनि, उन्हनि जे लाइ अम्मा रखंदी या पाण खाई मिली? पाव जलेबी ॾियोसि, नंढड़ा ॿार हुजनि। अकेली आहे त पोइ त सरड़े छॾींदी, पर जे नंढड़ा ॿार हुजनिसि, हिकु दाणो खाई वरी ॿियो लखे, पुट हेॾे आहे, पुट गुलशेर हेॾे आहे, पुट फलाणा हेॾे आहे, उनखे ज़रो ज़रो ॾेई पोइ चवंदी हे बचड़ा खाई विया, ॼणो मां खाई छॾी, हे त अम्मा आहे, हे त अम्मा। झिरकी हुज़ूर जे ख़िदमत मां आई, अम्मा जी ॻाल्हि अची करे मुझे पाक मोहम्मद अरबी सां ॻाल्हाइण लॻी। सोना हू जेको अचे थो इनी मुझे बच्चा खाइनि। महबूबा, साईं काशे नथी वणे मूंखे, बच्चनि खां सवाइ मां बीमार हा, उॾामी नथी सघां, हली नथी सघां। चओ औलाद प्यारी शइ हूंदी आहे। हाणे थोरी हवा थधड़ी घुले, जेके नंढड़ा ॿार साण लिकाईंदसि या फिटी कंदसि? ॻाल्हायो बाबा, पत्थर दिल जो मुश्किल आहे कोई हुजे जो ॿार खे विल ते फिटी करे, नंढड़ो हूंदुसि हीअं लिकाईंदुसि, हा न, पाण थध ते ॾकंदो, नंढड़े खे हीअं लिकाईंदो। तंहिं मां इहा शफ़क़त आहे पीउ माउ जी। अल्लाह इहा दिलि में इहा शइ रखी आहे, जे न रखे आहे ही नंढड़ा ॿार बीमारनि में फटकी फटकी तबाह थी वञे, बुखनि ते ज़लील थियनि। अल्लाह अहिड़ी मोहबत रखी आहे पीउ माउ जे दिलि जे अंदरि जो पंहिंजी जान साह खां वधीक बच्चनि सां प्यार कंदा। उहा पखी आई, फरमाए सोना हू जो कचे थो, सोना नी मुंहिंजा बच्चा खया आहिनि। महबूबा, तोखे दान न ॾियां त कंहिंखे ॾियां? तूं आयो दान हिन कई। हुज़ूर फरमाए हेॾे आ, छा कयो थी? साईं मां बचड़ा आहिनि। पाण फरमाए हेॾे आ, ही उॾामी वरी झोल मची वेही रही। साम्हूं कपिड़ो जो खोलूं त बच्चा अंदरि। हाणे मां ओॾे वञे नथी, बच्चनि तके थी त जंहिं महबूब जे सदके बच्चा मिली विया आहिनि, उन महबूब जे झोल खे छॾणो न आहे। हुज़ूर फरमाए जल्दी वञ, ये बच्चा वञी आखेरे में रख। मां तां ॾियण आई आहे। जॾहिं बच्चा आखेरे में रखियऊं त अम्मा बि उॾामी बच्चनि ॾे वई, चई थक लही विया, ॾुख लही विया, परेशानियूं ख़तम थी वियूं त बच्चा मूंखे मिली विया।
मुझे सोने पाक मोहम्मद करीम फरमायो ये माँ जी शफकत थोड़ी आ, अब्बे जी शफकत थोड़ी आ, मुर्शिद जी शफकत थोड़ी आ, उम्मत मां मोहम्मद जी शफकत अना घणी आ। पर पान फरमाई मुझी शफकत को वधी खुदा जी मेहरबानी बाज अल्लाह के बाना एड़ा प्यारा है जो पी मां के हिस्से में ना है। ये समझो हिकड़ो हिस्सो शफकत रहम जो अल्लाह दुनिया के ॾेई छॾियो आ, 99 हिस्सा पाण वट। हाणे जड़ी हिकड़ो हिस्सो मूंखे उन्ही मां तोखे उन्ही मां पूरी दुनिया के ॾिनो अथई, पोइ बि बचन जे लाइ ही चौधारी फेरदा हूं त बचड़े के तकलीफ़ न मिले त पोइ अल्लाह से पंहिंजे ॿारनि खे जहल में कीअं साड़ींदो। जॾहिं त 99 हिस्सा अल्लाह वटि। अल्लाह फरमाए ॻाल्हि ॿुधो, मां बख़्शणहार आ, मां रहमान हा, मां रहीम हा, मां बाजारो हा, मां मेहरबानी करण वारो हा। केड़ो बि गंदो हा, केड़ो बि पुछणो हा, केड़ो बि ॾोयारी हा। हेॾा हेॾा बाना कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। कुरान तो फरमाए वो तो बख्शे तो पर असां बि अचूं अल्लाह से छॾे थो तो ठीक आहे ॾियनि छो तो गुनाहगार आहीं न अच तो सही मां त रहमान आहियां। तू जो कमा गुनाह कर मुझो कमा माफी दे बाना तू गुनाहगार आहीं मूंखे ख़बर आहे तो मैं पुरजा अहिड़ा रखियल आहिनि जो तू गुनाह ज़रूर कंदे पर मारे निहार मां केरु हां, मां त गफूर हां, मां त रहीम हां, मां त रहमान हां। तू गुनाह करें तो मां रहमान रहम कयां थो, तू गुनाह करें तो मां गफूर बख्शियां थो, तू गुनाह त करें तो मां रहीम हां, मां रहमान हां, मां गफूर हां। वरी मां सत्तार बि आहियां, तोखे उघाड़ो बि नथो कयां, तोखे पुछड़ो बि नथो कयां, तोखे ज़लील बि नथो कयां। पर माना ॻाल्हि ॿुध कुझु हया कर, मूंखे सुञाण त सही, मुंहिंजे दर ते आ माफ़ी वठण अच त सही। ॿ ॻोड़ा हार सालनि जा गुनाह माफ़ थी विया। बानो गुनाह कंदो छो बानो गुनाहगार आहे। अल्लाह जा वलियन कबीरे गुनाह को पाण के बचाइन था पर सगीरो गुनाह थी वेंदो। लेकिन अल्लाह फरमाए तो मां रहमान हा, मां गफूर हा, मां बख्शींदो आहियां, ख़ुश थींदो आहियां। तू गुनाह कंदो आहे पर जेकॾहिं गुनाह खां पोइ पिशेमान थी वई इहो चेहरो बि मां ख़ुदा खे घणो वणंदो। गुनाह खां पोइ पंहिंजी ग़लती खे मञे थो या ग़लती मूंखे न थियणु खपे हा, मूंखे हया थियणु खपे हा, इहो गुनाह मां न कया हा। रब फरमायो इहे जुमला बि मूंखे वणंदा आहिनि, इहो चेहरो निमाणो मूंखे वणंदो आहे, मां इन्हनि जुमलनि ते बि माफ़ी ॾेई छॾी। त पोइ असीं गुनाहगार ख़ुदा गफूर रही हो असांजो रब आहे, असीं माना आहियूं, हू ख़ालिक़ आहे, असीं मख़लूक़ आहियूं। हू माफ़ी ॾींदो पर बानो चेहरो माफ़ी जहिड़ो खणी अचे, पंहिंजा अफ़ाल ठाहे, पंहिंजो किरदार ठाहे, पंहिंजो घुमण ठीक ठाक करे, पंहिंजी ॿोली मिठड़ी करे, शरीयत ॾे लाड़ो करे, क़ुरान ॾे मुतवजो थिए, नबी जो हया करे, हुज़ूर ते दुरूद पढ़े, हुज़ूर जे दर ते पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जे दर ते झुकी पवे, अखियुनि मां ॻोड़ा हरे, तूबू इलल्लाह तौबतन नसूहा, सची नीयत सां तौबा ताब थिए, सालनि जा गुनाह माफ़ थी वेंदा। वाइज़नि ते न ईंदा आहियूं सी आहे ऐं क़बर में जॾहिं लाहींदे त पोइ बाहि ॿारींदा छा ॿाहिरि त मामो सी को ॾाढो भॼंदो हो, पोड़ो हो, हीअं टंगल कवटी जो सटींदई, गर्मी बि इते ई थी त सर्दी बि इते ई थी। हितां जो सी जो परवाह न कर, होॾों जो ख़्यालु कर त अंदर जो वञा, हिते त चादर खणा, हिते त पटको ॿधा, हिते त लोई खणा, क़बर जे लाइ छा खणा? हुते त उघाड़ो, उते तुझे मोतबरी भी न हलंदी, उते को मिट माइट भी न ईंदी, तनहा साल जे लाइ न क़यामत ताईं रूह जो तड़को हूंदो, के लठनि में हूंदा, के बख़्शनि में हूंदा, के दाहूं कंदा, के रोईंदा, के त आराम में पिया हूंदा। अचो पंहिंजी ज़िंदगी क़बर वारी अहिड़ी सोणी ठाहियूं जो ते आराम हुजे, आराम सुकून हुजे। आराम सुकून अथव निमाज़ सां, आराम सुकून अथव क़ुरान सां, अल्लाह जे नबी जे शरीयत ते अमल कंदा रहूं ऐं अमल सुहिणा कयूं, किरदार सुहिणो हुजे, ॿोली सुहिणी हुजे, नज़र सुहिणी रखूं, कदम सुहिणा रखूं, वेहण जी मजलिस भली हुजे, ज़ालिम जी ज़िंदगी न गुज़ारियूं, हीणा थी ज़मीन ते घुमूं त
असांजी का हैसियत न आहे। ज़मीन पराई आहे, सिज परायो, आसमान परायो, हवा पराई, हे गर्मी पराई त सर्दी पराई। ही जेको खाऊं था ही बि रब जी महिरबानी जो खाराए थो, जे न खाराए त मां छा कंदुमि। जॾहिं हर शइ रब जी आहे, तुंहिंजी का शइ न आहे, तूं सुञो आहे, तूं मिसकीन आहे, तूं ग़रीब आहे, त पोइ हीणो थी ज़मीन ते घुम। ज़मीन अल्लाह जी आहे। अहिड़ो विखरक जो रब खे वणे, अहिड़ी ॿोली ॻाल्हि आहे जो ख़ुदा खे पसंदि अचे, अहिड़ा ॻोड़ा हार जो ख़ुदा खे रहम अचे, तुंहिंजा सभु गुनाह माफ़ थी वेंदा। असां ज़मीन ते सम्झूं था त मुल्क जो मालिक ई असां। ग़रीब शल हथ न अचे पाड़े में, उनखे लड़ाईंदासीं, हिनखे भॼाइणो आहे। हिन जी ज़मीन वठूं, हिनखे कंहिं बि तरीक़े सां ईज़ा भॼायूं, हिन जी ज़मीन वठूं। इहा ज़मीन त वरितोई त क़बर वारी वई न, हीअ ज़मीन त वरितोई पर क़बर वारी ज़मीन तोखां वई। ज़ालिम जे लाइ क़बर में कोई ज़िंदगी न आहे। ज़ालिम जो मौत तमामु मुश्किल आहे, सकरात वॾी शइ आहे। हुज़ूर जे ख़िदमत में, हुज़ूर जे दौर में अल्लाह ज़ालिम जे लाइ छा छा रखियल आहे, ईज़ा छा आहे, अॼु असां छा आहियूं। असां जेकॾहिं सही सचा मुस्लमान थियूं, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, हर दुआ क़बूल थी वेंदी। ऐं क़ुरान छा थो फरमाए, हे क़ुरान अल्लाह सां फरमाए, महबूब नबी कुल्लु नफ्सिन बिमा कसबत रहीनतुन इल्ला अस्हाबल यमीन। आहे क़ुरान बिरोकी में चइबो आहे। हिकिड़ो हो उहो बि भॼी वियो, हल भेण मारे न पिया थो बोले। क़ुरान तो फरमाए, अल्लाह सां फरमाए, कुल्लु नफ्सिन बिमा कसबत रहीनतुन इल्ला अस्हाबल यमीन फी जन्नातिन यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीना व लम नकु नुतइमुल मिस्कीना व कुन्ना नखूज़ु मल खाइज़ीन व कुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन हत्ता अतानल यकीन। कुरान तो फरमाए, ये दुखियो वक्त आया न, हत्ता अतानल आयो इज़राइल अची लेटे छे, मस्ती वई। कुरान तो फरमाए, ए मौजा सोना नबी, क्या मतरी पूरी दुनिया जा माण्हू हूंदा, जो कोई लिकल भगल न हूंदो, जो सभु हूंदा, सभिनी हाज़िरी हूंदी, जो सभिनी हीअ ज़मीन बि क़यामत ॾींहुं तव्हां असांजी सिफारिश कंदी। से मुंहिंजे मथां वेही क़ुरान ॿुधनि पिया, हे माण्हू, इहा ई शफ़ाअत असांजे लाइ कनि। ऐं क़ुरान बि सिफारिश फरमाईंदो, पाक मोहम्मद बि सिफारिश फरमाईंदो। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए, क़यामत ॾींहुं माण्हू न चुरी सघनि, न भॼी सघनि, न ॻाल्हाए सघनि, हर को। हाँ, हिकिड़ा जन्नती जन्नत में, ॿिया जहन्नमी जहन्नम में। अल्लाह सां फरमाए, वनादा अस्हाबुन नार अस्हाबल जन्ना अल अफीज़ु अलैना मिनल माए औ मिम्मा रज़क़कुमुल्लाह क़ालू इन्नल्लाह हर्रमहुमा अलल काफिरीन। हीअं बि क़ुरान फरमाए थो, हे जहन्नम जो हाल ॾाढो बुरो हूंदो। अल्लाह फरमाए थो, हल अताका हदीसुल गाशिया वजूह यौमइज़िन खाशिया, मुंहुं कारा हूंदल, कंद टुटल हूंदल, चेहरे में गुबार हूंदल, चेहरो ॾिसण जहिड़ो ई न हूंदो। उन्हनि माण्हुनि जो ओजन अल्लाह जे क़ुरान खे छॾियो, कलमे खे छॾियो, दीन खे छॾियो। अल्लाह फरमाए थो, यौम तबयज़्ज़ु वजूहुम व तस्वद्दु वजूह। क़ुरान तो फरमाए, हे माशर जे मैदान में करोड़े माण्हू अहिड़ा हूंदा जंहिंजा चेहरा पिया ॿरंदा ॿरंदा, अखियूं बि सुहिणियूं हूंदियूं, चेहरो बि सुहिणो हूंदो, हथ पेर सुहिणा हूंदा, रोशनी रोशन हूंदा। ऐं ॿिया वरी उहे माण्हू हूंदा जंहिंजा मोकारा हूंदा, ॼणो कारे लॻी पई अथनि, चेहरो ॾिसण जहिड़ो न हूंदो, तकींदो बि कोई कोन। हू ओॾो रोईंदा, ही खिलंदा छंछरनि वारा, जंहिंजो चेहरो नूरानी आहे, खिलंदो ॼणो जन्नत जी टिकेट मिली वई, जंहिंजो चेहरे कला गंदो करे छॾियो
छॾियो आहे हो त रोईंदो है दुनिया में सुहिणो दुनिया में मां जहिड़ो त हुयो ई कोन पर गंदे में गंदो चेहरो मूंखे मिलियो आहे छो त तो अल्लाह जो सजदो न कयो तो नबी जी शरीयत ते अमल कोन कई तो रमज़ान जा रोज़ा तो विञाया क़ुरान खे ॾिसंदो बि न हुई ज़ुल्म जी बाहि तो ॿारी कंहिंजो तोखे परवाही कोन हो अल्लाह फरमाए थो हू बि चेहरो आहे हू बि चेहरो आहे जंहिंजो अछो चेहरो हूंदो खिलंदे जन्नत वेंदो ओ जंहिंजो चेहरो वैरान हूंदो ज़ंजीरनि में जखिरजी तो जहन्नम में वेंदो क़ुरान सचो जो क़ुरान ईअं ज़रूर थींदो ऐं अखियुनि सां हर को ॾिसंदो इहे माण्हू बि हूंदा लेकिन दोस्तो ॻाल्हि ॿुधो पूरी दुनिया जा माण्हू बीठा हूंदा 50,000 साल जो घणे जो हिते हाणे आया आहियूं वाइस ते इहो बि यकीन आहे त असां वारो दोस्त में अली ख़ान ऐं उनजा भाइर सौटनि मिटनि माइटनि पाण में गॾिजी सजी करे मानी जो इंतज़ाम बि आहे पर 24 कलाक वाइस हले ऐं मानी न मिले त हिकु बि न मिले खड़ू अड़े खड़ू 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 बुख मरी वियासीं पेट खाली आहे बरो चवंदो आहे लाफ खाली क़ुरान खड़ो बि बरो बि चवंदो बस अड़े इल्ले मुल्ला थे उत त हलूं छॾ मोलनि खे मथो खाई विया पाण होॾो खाई पोइ भंगा बि थियनि असां बुख ते मरी वियासीं अड़े तूं 24 कलाक में वेही नथा सघो 50,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं जंहिंमें न पाणी पीअण त परिया पर नज़र बि न पवंदी सिज मथां हूंदो यौम तबदल अर्ज़ गैर अर्ज़ ज़मीन बि हूंदी तामे वांगुरु पई ॿरंदी न चादर न लिम जो वण न को छांव न जमीन में का आली मिट्टी नजर ईंदी ये मुल्क सॼो मैदान हीअं न खॾ न दड़ो न जाइ न बंगलो न बिल्डिंग काशे कान ही वैरा रुञ ई रुञ हीअं नज़र पे मुल्क ईंदी हुई बाहि ॿरंदी हूंदी हेॾो मलाइक वजा रब्बुका वल मलक सफ़न सफ़ा टोलनि जा टोला मलाइक मथो लहंदा तूं अखियुनि सां ॾिसंदे हे कतारुनि में बीठा हूंदा कंहिंखे ज़ंजीरूं हूंदियूं के त जन्नत वारा हूंदा के जहन्नम वारा हीअं बि तकींदे हीअं बि तकींदे वजीअ जहन्नम यौमइज़ यतज़क्करुल इंसानु वन्ना लहु ज़िक्रा जहन्नम के ॿाहिरि आंदो वेंदो जंहिंजे ज़ंजीरनि में मलाइक चिमड़ियल हूंदा कलमे वारो मुसलमान उन जहन्नम के माण्हू अखियुनि सां ॾिसंदा मां तव्हां खां पुछां थो उन माण्हू जो हाल छा न पाणी न मानी सिज मथां तेज़ हाणे आसमाननि ते आहे पोइ बि सड़ूं था झुंझोला में जॾहिं हितां मथां अचे त उन माण्हू जो हाल छा हूंदो ऐं अल्लाह जो नबी सचो आहे छो ईअं ज़रूर थी हाणे इन जे लाइ छांव जी ज़रूरत आहे या न क़यामत जी छांव अथई त निमाज़ छांव अथई त पंहिंजे औलाद खे दीनी तालीम ॾे छांव अथई त उलमा जी सोहबत में ज़िंदगी गुज़ार छांव वठिणो थी त पाक मोहम्मद जे फरमान ते ज़िंदगी गुज़ार न त उस साड़े छॾींदी उञ बि ॾाढी लॻंदई बुख बि ॾाढी लॻंदई पर न पाणी मिले न मानी मिले काशे कान मिलंदी माण्हू गर्मी में पिया सड़ंदा रहंदा जे चवे त मूंखे उञ बुख न लॻे रबे काबा जो कसम आहे उहे बि माण्हू हूंदा मुस्लमान हूंदा जेके अर्श जे छां वेठो बीठा हूंदा न गर्मी न सर्दी न उञ न बुख हाणे अहिड़ी का महिनत कयूं जो असांखे बि रब से अर्श जे हेठो बीहारे त हर मुसीबत खां क़यामत वारे ॾींहुं बची विया इन जे लाइ महिनत जी ज़रूरत मस्जिदूं ठहियूं पियूं हाणे अंदरि वञे के लाउड लॻा पिया आहिनि मौज़िन आज़ान ॾे थो हया अल सलाह हया अल फलाह तूं ॿुधे ई कोन्हे वेठो हुजे चांहि ते के दोस्त जी दोस्ती में वेठो हुजे के यारी में या बनी ते या पैसे जे मथां वेठो हुजे हेॾे न वञे त तूं कीअं मुस्लमान थिए तोखे कीअं चऊं त तूं सचो ईमान तुंहिंजो कामिल आहे जॾहिं आज़ान मिले थी ऐं सॾु इन मौज़िन जो न आहे सॾु मौला साईं जेको रब आहे दुनिया जो मालिक उन्हीं जो सदा हयाल सलाह हयाल मुंड में भी चवई तो अल्लाह अकबर तू कुछ भी नहीं वडी वडी जात मां खुदा जी मौज़िन ऐलान तो करे अल्लाह वडो आ यो कम छड यो घर छड यो बिस्तरो छड दोस्त के छड छो तो खुदा वडो आ हाने जेको खुदा के वडो समझी वुजू करे मस्जिद में घिरी वियो अल्लाह फरमाई दे मुझो सचो पक्को बानो आ तू हथ खण दे दुआ जी माफी मिली होॾे वेंदे ई कोन ये दोस्तनि सां वेठो हूंदे कचारनि वेठो हूंदे तो अल्लाह अकबर के ॿुधी करे न वई छा तूं ॿोड़ो आहे
हया अल सलाह बुद्धि पोइ बि तुंहिंजे दिल में कंठ न लॻो त एॾे वञिणो बि आहे निमाज़ को सवाइ चाड़ो न आहे मोवै त थिए मोवै थी करे तूं जन्नत जो ठीकु त कोन खयो आहे मोवै तौहीद सां गॾोगॾु अमलनि जी ज़रूरत आहे इल्ल लज़ीन आमनू व अमिलु सालिहात कलमे खां पोइ अमल सालिहात सुहिणा अमल हुजनि पैगंबर के मथे केरु थींदो आहे लेकिन सॼी राति तहज्जुद में हूंदा हुआ हर निमाज़ खे पाबंदी सां पढ़ंदा हुआ सहाबा खां वधीक तूं मां कोन था थियूं लेकिन जंग जे मैदान ते उन निमाज़ ज़ाय न कई आहे बुखनि उन्हनि ते निमाज़ ज़ाय न कई आहे हज़रत अबू हुरैरा फरमाए थो जॾहिं असां मस्जिद नबी में निमाज़ थींदासीं बुख जे करे अहिड़ा बदहाल थींदासीं जो बुख जे करे किरी पवंदासीं बेहोश थींदासीं पोइ बि मस्जिद में पोइ बि ॻाल्हायो पोइ बि निमाज़ जे लाइ बुख ते पिया किरो टे ॾींहं दाणो मानी न पई मिले त खाऊं जे हुजूर वटि के तोहफ़ा अचनि हुजूर ॾींदा असां खाराईंदा हा या कोई ईंदो साहबी को वठी ईंदो ॿ टे खे खाराईंदो हो न त असांजी ज़िंदगी ईअं गुज़री आहे खारक ते गुज़ारो कंदासीं बस ये खजन जी छड़ियों मथो लगल हूंदियूं छपरे में चपू तोड़वा जाते उन्हीं में गोशा फासाईंदासीं खजन जे टाइम ते मथे जेको पचे किरे उहो खाऊं न लोई न चादर हिकड़ी चादर में सॼी ही कांबो ॿधी ही जान के ढकियूं गोडन को हेठ चादर पई लड़के इन्ही जिंदगी में भी सहाबा पाक मोहम्मद जा रावी बणजी विया हदीसूं याद कंदा रहा कुरान जा हाफिज़ थिया आलिम थिया रब काबा जो कसम एडी तकलीफन जे बावजूद भी पाक मोहम्मद को कुर्बान थियन पिया परे न पिया थियन ईअं समझो उन्हनि पंहिंजो जिस्म जान पंहिंजी जिंदगी अल्लाह जे दीन जे हवाले करे छॾी आहे नमाज़ जी नियत काबा पढ़जे या छॾे ॾिजे जेको चवे त मां न मरंदुमि हाल फ़िलहाल 200 साल आहियां उहो भले न पढ़े अॼु सम्झे त मथां उथण जी बि ताक़त न आहे मथां अॻे न मरी वञा त पोइ सवाइ निमाज़ न मर ऐं उन दुआ में मज़ो उन दुआ में आहे जेका निमाज़ खां बाद में दुआ आहे निमाज़ पढ़ी दुआ घुर नफ़िल पढ़ी दुआ घुर क़ुरान पढ़ी दुआ घुर हिते त जेके वेठा हो ईअं सम्झ दुआ जे मरकज़ में वेठा हिते दुआ ई दुआ अल्लाह तव्हां असांजे ख़ैर के भी कबूल फरमाए अल्लाह से तव्हां असांजे अचण वेहण के भी कबूल फरमाए अल्लाह से न सच्चे कुरान ते अमल जी तौफीक अता फरमाए जन खैरात कई अल्लाह जे दानन के कबूल फरमाए जेके आया हो अल्हम्दुलिल्लाह कुरान जे इश्क मोहब्बत में यकीनन इहो फ़ाइदो एडो वडो पवंदो जो पाण हैरान थींदा से क़यामत ॾींहुं तेर उथो टपी छड़ो आयो कुरान ॿुधण ला एडियूं नेकियूं मुझ वधी वयूं एडा सवाब मां कमाया आहिनि रब राज़ी थी वियो मुंहिंजा दर्जा रब से बुलंद करे छॾिया आहिनि ऐं इंशाअल्लाह ईअं ज़रूर थींदो रब रहमाना असां केॾा बि गुनाहगार आहियूं पर हू रहमाना असांजो नेकियूं वधाईंदो असांजा गुनाह बख़्शींदो माफ़ी बि ॾींदो इंशाअल्लाह अॻिते जे लाइ तौफ़ीक़ ॾींदो जीअं असां निमाज़ी बि पक्का हुजऊं अक़ीदो बि टाइट हुजे शिरक जी बीमारी न हुजे पीउ माउ जी इताअत फरमा बरदारी हुजे पाक मोहम्मद जा सच्चा ग़ुलाम बणिजऊं जो इंशाअल्लाह बेड़ा ई पार थी वेंदी अल्लाह से मुंहिंजी कलमा खोड़ बुज़ुर्ग अची विया आहिनि इहो जलसो वरी रते देरे खां परे जलसो आहे उते बि ईअं वेठा आहिनि समझो था न इंशाअल्लाह हज़रत साईं अब्दुल मुजीद साहब ओॾे बि आहे हिते बि आहे इंशाअल्लाह हज़रत मौलाना रहीम साहब जन वेठा आहिनि हे बुज़ुर्ग सभई हाणे ईंदा रहंदा हाणे अल्हम्दुलिल्लाह कोईड़ो ख़त्म थी चओ इंशाअल्लाह हाणे तव्हांजी नज़र बि ठीकु ठाक पए थी न सभिनि न त ऊंदे में साईं हीअं पए हाणे अल्हम्दुलिल्लाह नज़र बि ठीकु ठाक आहे मथे मुल्क बि साफ़ थी वियो हाणे ॾिसो इन गुबार खे कंहिं मोकिलियो आहे कंहिंखे ताक़त तव्हां सभु पहोड़ फिरो ई असां आहे साईं रही मशवारा मौलवी गॾिजी करे कुझु जुलूस कढूं तो साईं जल्दी हटाए न त असां मुल्क फाड़े छॾींदासीं थींदो कुझु पाण ऊंधो थी किरदे पर कुझु न करे सघे तो असां में कुझु आहे असीं कमज़ोर आहियूं या अय्युहा अन्नास अंतुमुल फुक़रा इलल्लाह वल्लाहुल गनियुल हमीद ओ इंसानो ओ सरदारो बादशाह वजीर आजम सदर खबरदार तव्हां सभु पेनू आहियो चैलेंज खुदा तो तव्हां छायो खुदा जे साम्हूं के छायो बाबा खुदा जा ॾो पेनू आहियूं या हिते वरी शकी थियूं था सर मां के मैं कुझु 150 जरे में मैं क्यों पिना तुंहिंजो पीउ बि पिनंदो तूं त तूं आहे पर तुंहिंजा दादा बि पिनी विया खुदा जे दर ते बाबा नमाज़ पढ़ी हथ खणंदा आहियूं छा चवंदा रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना अल्लाह मेरे गुनाह माफ फरमा अल्लाह मुझको जन्नत दे ये पिनण न आहे छा आहे वो तो हथ न खण में चओ रब मां ज़ोरी जन्नत वेंदो तोखे जो कुझु करिणो आहे कर ॾिसां त सही तूं हल त सही पहिरियों क़बर में त घिर ॾाढ मुड़सी न हलंदी आहे सभु पेनूं वेठा आहिनि चओ सभु
मौलवी हुजन, पीर हुजन, मुर्शिद हुजन, अंबिया हुजन, खुदा जे साम्हूं सब मोहताज। अरे मोहताज थी करे पोइ नखरा पेनू फकीर करी चंबा हणी कंहिंखां वठंदो आहे, बाहूं ॿधंदो आहे, ॻाढ़ो रुमाल सी। ओ मौलाना अल्लाह हज नसीब करे, ओ 5 रुपया समझो था न ॾींदेसि न, अल्लाह पार पटींदुसि, ॾियणी कोन, पोइ बि पिटींदुई बख़्शींदुई कोन। कलंदर पहाड़ पटे रड़ियूं करे करे थकी पिया। मां वेगन में वेठो 2 फ़कीरा, गर्मी ॾाढी, हिकिड़े खे विञणो हणे वरी पिनी त जीअं कंहिंखे रहम अचे। गर्मी बि ॾाढी न वेगन में बाबा, 15 साल जी ॻाल्हि आहे। हे विञणो हणे कुराड़ो हो, नशे में बि टुब हुयो, अल्लाह जे नाले ॾियो ही। ॿियो आयोसि, चए हे 2 वेगन मुंहिंजा आहिनि, तूं छो आयो आहे? हुनखे धिको ॾिने और हुनखे विञणो छो कयो? झेड़े में गाॾीअ सॼा। सम्झो था कि न कोन? अड़े पेनू जी ज़िंदगी कहिड़ी आहे? असां अल्लाह जे दर ते सभु पेनू। हिते खुदा के माण्हू जो मोहताज न करे, बाक़ी रब जो मोहताज थियण में फ़ख़ुर था कयूं। ये असांजी ईमान जी निशानी आहे जो रब खां घुरूं, 24 कलाक रब खां घुरंदा रहूं। रब फरमायो तव्हांजी घुरंदा आहियो मां ख़ुशि थींदो। हा मूंखे ॾियण ते ई ख़ुशि थींदो आहे, तव्हां घुरण ते तव्हांजी इज़त आहे, ॾियण मुंहिंजी। मां तव्हांजो रब आहियां, मां तव्हांजो मालिक आहियां, तव्हां मूंखां घुरंदा रहो। ऐं निमाज़ी खे इहो मौक़ो ॾाढो भलो मिलंदो। छो निमाज़ी खे अब नमाज पढ़ंदो तो दुआऊं घुरंदो, पढ़ंदो ही कोन तो पोइ छा कंदो? साईं निमाज़ी न पढ़े तो पोइ दुआ छो घुरे? चो इंशाअल्लाह बेनिमाज़ी न थींदासीं। ये जवानी ते फ़ख़ुर न कर, इन ज़मीन ते फ़ख़ुर न कर, हे पंहिंजे चालाकी ते फ़ख़ुर न कर। हे क़ुरान सचो आहे, ख़ुज़ू फ़ातिलू इला सवाए जहीम कम सब्बु फ़ौक़ रासी मिन अज़ाबिल हमीम। रब काबा जो कसम आहे, जेकॾहिं अॻे नबी जे क़ौमनि में हुजऊं हा त यादि रखो ईअं वेहण जहिड़ा ई न हुजो। हू त ईअं वेहंदा बि, नबीन के धकड़दा, नबीन सां विढ़दा, नबीन के पत्थरंदा, नबी बेहोशी किरी पवंदा। कई नबी शहीद थी विया। नबी ख़ैर ख़्वाह हूंदा आहिनि, जीअं पैगंबर ख़ैर ख़्वाह आहिनि। मुंहिंजे सोणे फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया, मूंखां बाद नबी न ईंदा। तंहिं करे आलम जेके अथव इन जे चए में हलो, इन जे इताअत में हलो, इन जे चवण हलो। ईअं न छो बसि निमाज़ लाइ चवई त हा साईं हाज़िर सही, ऐं ॿियो कमु ॾिसई को दीनी यकी त गिची में न पो न मौली साहब। असांखे बि त जहान में हलणो आहे न, क़बर में बि हलणो थी फ़ख़ुर कर। छो क़बर में बि हीअं कयो जीअं मां चवां थो, जहान में बि हलणो आहे त क़बर में बि। हीअ जहान में मामा थी, चाचा थी, सौट मसाद खोड़, हुते त कोई कोन थी। पीउ जे पेरनि में मुंडी ॾियणी न बि पिणे पुछा ई न कंदो त कीअं आयो करी आयो आहे। हुनखे पंहिंजी आहे, हुनखे पंहिंजी। तंहिं करे पंहिंजे आख़िरत खे सोचियूं, पंहिंजे क़बर खे सुहिणी बणाइण जे लाइ बिस्तरो हमेशह विछाए ॾींदासीं, जेके रलियूं भलियूं सवड़ बहितरीन कंबल आलीशान, महिमान खे मज़ो ईंदो आहे। फाटल रली जनवरी जे महीने में फाटल सवड़ ॾेसि, विचों फाटल हुजे, साइडनि में सवड़ ईअं पेर ॾे त पेरनि खे सी थिए, विचों में फाटल। चवंदोसि हिननि जो महिमान ॿीहर थियणो ई, हिन चंड में ॿीहर अचणो ई न आहे। सम्झो था कि ऐं जे कंबल सुठो, रलियूं भलियूं, विहाणो ठीकु ठाक, कमरो गरम ॾींदेसि, थधि न लॻी, मज़े सां सुबुह सां चांहि। जे अल्लाह तौफ़ीक़ ॾेई सखी आहीं त पोइ आनड़ो बि खाराए। जनवरी जो महीनो आहे, इंशाअल्लाह चवंदोसीं वाह जो रात मां जाते रहियमि त आराम हो। त क़बर खे बि ईअं ठाहे। क़बर में गर्मी बि ॾाढी आहे, त क़बर में सर्दी बि ॾाढी आहे। यादि रखो हीअ गर्मी न, बाहि वारी गर्मी। असां शादियूं कंदा आहियूं, कार्ड निकिरंदा, बाक़ी जलसे जे लाइ चवे बसि दुआ कर मौली साहब आईंदा, इरादो पको आहे। वो बि आईंदा, इज़राइल सां 7 दफ़ा मिली आयो आहे त आईंदा हे न मरंदो तेसिताईं। अरे मौक़ो थी अॼु जो अॼु करे छॾ। जे ॻोठ में सभु इन सही अहिड़े ज़हन जा बणिजी वञनि मुस्लमान, शादियुनि में जलसो, ख़ैरातनि में जलसो, पुट ॼायो जलसो, तोहरनि ते ॿियनि मामलनि ते ॾोकड़ कार्ड माण्हू पढ़ी हिकिड़ो थी रखे, मां त मरी 7 कार्ड मूंखे मिलियो। हे 7 कार्ड आहे, ऐं असां वटि हे कार्ड आहे बाबा। असां वटि तुंहिंजी शादी जो सिंगार इहो, क़बर बचाइणो थी त हिन सां यारी पकी रख, ख़ैर ख़ैरात कर, पर उन में जलसो हुजे। मुस्लमान क़ुरान ॿुधनि का ॻाल्हि सम्झ में अचे, खाली न खाराए मुफ़्त में, क़ुरान ॿुधनि वेही करे पोइ मानी खाराए। इंशाअल्लाह ये कुरान में गवाही ॾींदुई, ये मैदान में गवाही ॾींदुई, ये ज़मीन में गवाही ॾींदी।
डी भी गवाही दी दुई पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझी सिफारिश फरमाई दो पैसा उ भी खर्च मानू कंदो आ लेकिन हिन तरीके से कंदो यो पैसो जाए नाहे एडो वडो फायदो पंदो क़यामत दी तुझे कांटे में जो रखया विंदा यो जलसे जो प्रोग्राम खैरा जेको कई एतरो सवाब रब दींदुई सजे पुड़ में वही तो सजो पुड़ ही गौरो हो चंदो सही मां एडी तो मेहनत कई ना है नेकियूं काडो मिलियो ते फलाणो तो कुरान जो प्रोग्राम कयो फलाण दीन जो कम कयो फलाण जते पी मां के राजी कई अज वो नेकी मां अल्लाह वधाए 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 कांटे में विधो कांटो गौरो थियो खिलंदे जन्नत में हलियो शादियूं थींदियूं कदी मर्द वने तो कदी औरत थी वने अबा है घणा कपड़ा मिलदा था अबा कफन में याद ही ना कने बरोकी में जो एक चादर में वेड़ी दो बस खबर है ना जनाजा पढ़ाई दो असा में पढ़ाई ना दिसदा हूं हां जनाजे में जड़ी खट रखना हूं कोई ना अबा दीदार कयो से हां सही ये कपड़ो खोल बेचारो पाजो कपड़ो भी खोले न तो ये जे हाने मोतबर बैठा हूं ना पाजी गाल तो क्या कपड़ो चोलो भी वयो जे चोलो न तो निकले से फाड़ी दो बिस्मिल्लाह समझो था ओनी मल मुका हण दे ओनी के जो चोलो फाड़ी अरे चोलो मुझो फाड़े तो मैं इज्जत वारो मानू आ 250 जरेब जो मालिक हां तो मुझे चोलो तो फाड़े छा कंदे तू तो के ताकत ही ना है तुझे आंगुरी सुकी विया रत ही वई ये लाश पयो काशे ताकत रहे चादर में चोलो लाए हां लाई दे छड़ी दे अब गालायो वो बेइज्जती ना है या बेइज्जती वडी ना है अबा बियो अञा छा समझाया उनी मल हया थी दो के अरे छाता क्यों अबो आ बाबा अरे मुर्शिद असांजो बाबा मुर्शिद के नी कपड़न में रखो है छोदा कढो से मुर्शिद आबिल राय मौलवी अली शेरा मौलवी रही बशा छक्के भिड़ी करे तवा को तो पुछा उनी मल चुरपुर थी दो अरे जरी लटा तुझा लहन तुझे कपड़न के लाइन वाला ब्या हुजन तुझे पटको वयो तुझी जुती वई ॿियनि जे पेरनि में तुझे कपड़ा ॿियनि जे पेरनि में वो छाए तवा को तो पुछा पो वडाई असाने हिते ठहे त कान थी इहो हशर ॾिसूं पिया था ये कयूं पिया था इहो कम हले पियो थो वरी पो तड़ कराईंदा करे तख्ते ते भगल जे आहे त ठीक आ न त मिड़ी कराईंदा पानी हारींदा बि चुरे नथो सजे का खबे खां सही हिते रूमा हिते गोतरा ॾींदा ईअं बि हथ न हणंदा मुर्दा आहे बाबा ई हुई साॻी माण्हू जंहिंजा हथ धुआरींदो हुई अॼु इहे गोतरा ठहिया पिया आहिनि साबुण हण हेॾो बंदि पाणी हारे वरी उन खे से तड़ कराए वरी से खणोसि कफन हेठो चादर ॾियोसि चादर में बंदि कयो ईअं कपड़ सां वेड़ींदे हेॾो ॿधोसि पेर में ॿधोसि वात खे ॿधी छॾियो जे वात खुलियल आहे त वात ॿधोसि मुंहिंजे साईं फरमायो जॾहिं सकरात जो साह निकिरे अखियूं बंदि कयोसि अखियूं हूंदियूं ॾिसण जे लाइ हाणे ॾिसण वारो वक़्तु आयो हाणे ॿई अखियूं बंदि कयोसि तव्हां सम्झा रहियो अबो ईंदो आहे चाचो ईंदो आहे मामो ईंदो आहे उन अखियुनि खे माटड़ा ॾींदो अखियूं बंदि वात बंदि कयोसि नासनि में कप ॾेई तड़ करायो वात खे बंदि कयोसि इहा तुंहिंजी मुंहिंजी ज़िंदगी आहे जेका वॾाई में अॼुकल्ह कंध मथे करे घुमूं था सुभाणे कंध झुकाइणो पवंदी लटा लही वेंदा ॻाल्हि मुंहिंजी न आहे शरीयत ईअं थी चवे इस्लाम में इहो ई हुकुम आहे त पोइ जनाज़े ते खणंदई अतर हणंदई गुल छटींदई हाणे माइट आया अजरक खणी आया अरे हे छा कंदो वीचारो अजरकनि खे ढेर अजरकनि जो रखूं हाणे नमाज़ जनाज़ो तयार आहे मां तव्हां खां पुछां थो कल्ह इहो ॿिए जे जनाज़े में बीठो हो अॼु सिफ़ में पाण न आहे अॼु पाण जनाज़े जी सूरत में पियो आहे कल्ह सिफ़ में हो अॼु पाण खट ते पियो आहे नियत कयां तो नमाज़ जनाज़ा नालो नथा वठूं त कहिड़ो वॾेरो आहे कहिड़ो मौलवी आहे नियत कयां तो नमाज़ जनाज़ा साण जंहिं तकबीरनि जे फर्ज़ किफ़ाया मोहतरम अब्दुल्ला शरीफ दुआ हिन दुआ कंहिंजे लाइ हिन मईअ जे लाइ जेको पियो आहे पोइ इहे दुआऊं हाणे छो न कमायूं पाण ये दुआऊं हाने कमायूं इहा दुआ कमाइण जी निशानी नमाज़ आहे रमज़ान जा रोज़ा आहिनि हिक ॿिए सां मोहब्बत वॾे जी इज़त नंढे ते रहम पाड़े ते रहम पराई औरत तुंहिंजी धीउ आहे या तुंहिंजी भेण आहे या तुंहिंजी अम्मा आहे पंहिंजे नज़र खे चओ ख़बरदार क़बर में फाटी पवंदे निकिरी वेंदे मुंहिंजे जिस्म में रही न सघंदे हया कर नज़र मथे न कर अख मथे न कर
जे लगी वने पांजे अख के चो कुछ शर्म कर पांजे धी दे गलत छुई पांजी मां दे गलत छुई पांजी भेण दे गलत छुई रब काबा जो कसमा या आखे तुजी जहन्नम में न सड़ंदी जेका गलत जात इस्तेमाल नथी थे ज़बान ते कंट्रोल कर कंजी गिल्ला में लगी न वन के गालियां न दे फितने जो गालियां न कर इंशाअल्लाह या ज़बान तुजी जहन्नम न वेंदी या तुजे सजे जिस्म के जन्नत में आणी दी याद रखो कदम मस्जिद हल बंद करे तो मस्जिद कर के जलसे ते कर के सुठे प्रोग्राम ते कर ये विखे तुजा जहन्नम में कोन सरदा अकीदो तौहीद वारो हो जाई अमल सोना हो जल पराए हक को पान के बचायूं जालिम की जिंदगी न गुजारूं इंशाअल्लाह बई जान सोना औरतों भी वजन थी मर्द भी वजन था औरतों में कनन में सोना कड़ी था छोरो न चंदो तो अम्मा है मुझे अम्मा है पैर कन खाली तो न कयो से तवा के पुछांदो ये सोन कढंदो खबर ना है अज तो सोन ते फखर तो कयूं था पर सुभाणे सोन में निकरी वने जेका मुंडरी पई थी ये बे लाए वी गई न निकरई तो चक सा बे लाई मुंडरी समेत तो के दफन न कंदा ऐ वडा ऊंचा कपड़ा भी तो के कफन में न दींदा सादा कपड़ा जेको खानपुर में मिलन फैजू में मिलन ये सादा कपड़ा इनन में ही तो के वेड़े कर कब्र के हवाले कंदा याद रखो सुम्म सबील यसरा सुम्म अमातहु अकबरा सुम्म सबील यसरा अल्लाह तो फरमाए हेडो निकतो आए होडो खड खोटरी पया ये विच में थोड़ो पंध थी बिन गामन को पो कब्र में हलियो वींदे ही भी तुजी अम्मा है जाते 8-9 महीना रहयो आ वो भी तुजी अम्मा है जमीन में क़यामत रहंदे उते तू लखे साल रहंदे हिते 8-9 महीना रहयो आ उते पूरी जिंदगी क़यामत रहंदे होडो जे ला सोचूं त जाते जिंदगी घणी गुजारनी आ जे कब्र में रहणो आ क़यामत ताईं उनी जे ला कुछ मेहनत कयूं उनी जे ला मेहनत जो तोहफो पहिरो निमाज आ निमाज तुजी जन्नत जी चाबी आहे तुजी कब्र में तो के फरत देण वारो अमल आहे तो जो निमाज अल्लाह मुझे कलमात के कबूल फरमाए मैं आली खान अमड़ जी खैरात आ अमड़न वारा सब आयो या इन मथो किरिया ज्यादा समझो अमड़न के याद में तो कयूं अबो बेचारो पानी पूरी जिंदगी असांजे ला वक़ुफ करे कुलन ते चढ़ियो वेठो ये जेके हाणे मोतबर वेठा आहिनि करी अबे जे कुलन ते करी अबे जे पटके के लायूं था बचपन जी जिंदगी में करी टोपी लाए फिटी था कयूं करी अम्मा जे रे का वठी करे अम्मा जो मथो घाड़ो रो छोरो यो भगो हलियो वियो लेकिन अम्मा तो सा विड़े न थी जे तो के खीर दी करे पालियो जे तो के 8-9 महीना पेट में रखई इन अम्मा जे थोरन के तू क़यामत लाए न सगंदे इन शफकत के तू लाए न सगंदे या शफकत दुनिया में कई वड ना है जे अल्लाह पी मां वट रखियो आ तवाने मतो हक है जो खैर खैरात हुजन पर इनी तरीके सा जाते कुरान जो वाइज भी हुजे जाते रब जी रहमत पई वसे इंशाअल्लाह इन खैरात जो सदके इंशाअल्लाह अम्मा जी कब्र के रब से जन्नत जो बाग बनाई दो इंशाअल्लाह कब्र इनी कुरान के जरिए इनी खैरात फी सबील्लाह के जरिए अल्लाह से तवा सा के भी हिदायत कंदो अल्लाह जे के संग वडा गुजारे वहन अल्लाह जी कब्र ते मींह जो बरसात वसाईंदो कब्र में रोशनी इंदी कब्र में निंड होंदी कब्र में सुकून होंदो न कब्र विड़े न पासीरा भने न हिय मिलाए न जोर दे न मुनकिन नकीर तो सा लुड़कन न तो वट नांग अचे ये फरहती फरद हिय तक त मुल्क रोशन हिय तक त कब्र कुशादी हिय भी कब्र कुशादी एड़ी निंड जो दुनिया ही विसरी वनेई आराम 5 मिनटन में तो के पतो ही न पवंदो क़यामत जो धमाको थींदो उथंदे वरी भी इज्जत सा उथंदे जेके कब्र में इज्जत मिली वो क़यामत री भी इज्जत वारो होंदो अचो सब गजी करे मेहनत कयो पाने कब्र के सिंगारियो इन कुरान के जरिए नमाजन के जरिए खैरातन के जरिए वाइज और नसी के जरिए उलमा के जरिए मदरसन के तालिबन के जरिए तालिबन सा मेहनत कयो उनन के प्यारे मोहब्बत कयो उस्तादन आलिमन सा मोहब्बत कयो इंशाअल्लाह अल्लाह से सब मुसीबतों टारी दो अल्लाह से मुझे कलमात के कबूल फरमाए जे अम्मा जलाई खैरात फी सबील्लाह थिया अल्लाह ही इज्तिमाई सजे दी में जलसो जारी रहंदो अल्लाह जी कब्र के जन्नत जो बाग बनाए बस हां इंशाअल्लाह बुजुर्ग आलिम सगोर आया है वाइज तो हलंदो रहंदो मु पाने इन तकरीर के खत्म तो क्या अल्लाह से मुझे अचन के ताने वेण के कबूल मकबूल फरमाए व अमल अलैना इल्ला अल बलाग व मा अलैना इल्ला अल बलाग इस्लामी डाउनलोडिंग ऐं टेप कैसेट मेमोरी कार्ड में रिकॉर्ड कराइण जे लाइ याद रखंदा सिद्दीक हैदर किताब घर नज़द मेन गेट गिट्टी हाई स्कूल नंबर 2 शिकारपुर राब्ते जे लाइ यार मोहम्मद शेख मोबाइल नंबर 03013293775